पीपुल्स पार्टी जो सिंध में तरक्याती फंड जारी न करण वारे अमल खिलाफ अदालत वञण जो चिताव। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त सिंध में तरक्याती कमनि लाइ फंड जारी न पिया कया वञनि। सिंध काबीना तरफ़ां तरक्याती कमनि जी मंज़ूरी ॾिनी वई हुई। फंड जारी न थियण सबबि परॾेही सीड़पकारनि ॾांहुं कहिड़ो पैगाम वेंदो? तरक्याती फंड जारी न कया विया त अदालत जो रस्तो इख़्तियार कयो वेंदो। निगरान हुकूमत महंगाई जे मारियल अवाम ते बिजली खेराए छॾी। बिजली जो फी यूनिट ₹3.28 महांगो। नोटिफिकेशन जारी। नेपरा नोटिफिकेशन मूजिब बिजली वापेदारनि खे 6 महीननि में इज़ाफ़ी अदायगियूं करणियूं पवंदियूं। वापेदार अक्टूबर 2023 खां मार्च 2024 ताईं अदायगियूं कंदा। बिजली क़ीमतुनि में वाध खे इलेक्ट्रिक वापेदारनि ते लागू थींदी। नवाज़ शरीफ उहो अॻवान आहे जेको धीअ समेत जेल वञण लाइ आयो हो। मियां साहब वापसि अची सियासत करणु चाहे थो त इहा हिकु सुठी ॻाल्हि आहे। फ़ौज पंहिंजे एहतसाब वारे निज़ाम खे 9 मई वारनि वाक़िअनि ख़िलाफ़ कार्रवाई में साबित करे चुकी। आर्मी चीफ वाज़े चयो आहे त फ़ौज जा जेकी माण्हू मुलविस हूंदा उन्हनि जो कोर्ट मार्शल थींदो। इस्लामाबाद में सुद समा वारे निगरान वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सरफराज़ बुगटी चयो त दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग जारी रहंदी। यकीनी बणायो वेंदो त मुल्क में हिकु बि दहशतगर्द न हुजे। चूंडुनि में पोलिंग स्टेशन जी हिफ़ाज़त संदन ज़िम्मेवारी आहे। हवाला हुंडी जो कमु कंदड़ ख़िलाफ़ 168 केस दाख़िल कया विया आहिनि। खंड ऐं कणिक जी स्मगलिंग खे बि मौसर तरीक़े सां रोकियो वियो। स्मगलिंग में सियासतदाननि ऐं सरकारी आफ़ीसरनि जा नाला बि आहिनि। लेवल प्लेइंग फील्ड समूरनि सियासत सुधारण लाइ हुअणु घुरिजे। मुस्तहकम ऐं ख़ुदि मुख़्तियार अफ़गानिस्तान पाकिस्तान जी मफ़ाद में आहे। गैर क़ानूनी तौर तर्सियलनि ख़िलाफ़ हुकूमत पॉलिसी ठाहे रही आहे। मुल्तान में मीडिया सां ॻाल्हाईंदे पीपी अॻवान यूसुफ रज़ा गिलानी चयो आहे त जन 9 मई ते हमला कया। उन खां सवाइ ॿियो कंहिं ते बि पाबंदी नाहे लॻाई वई। समूरी जमायत गॾिजी एक्शन प्लान ॾिनो। असांजी हुकूमत दहशतगर्दी ते ज़ाब्तो आंदो। पीपुल्स पार्टी शुरू खां ई दहशतगर्दी ऐं इंतिहा पसंदी जे ख़िलाफ़ आहे। पर्दे पुठियां को ॿियो हूंदो आहे पर निशाने ते सदाईं सियासतदान हूंदा आहिनि। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त क़ौम खे ॿुधाइणो पवंदो घणो थी वियो। हाणे वोट जो फ़ैसिलो नए ज़ाविये सां करणो पवंदो। असां पंहिंजो मुल्क IMF खे खपायो आहे। क़ीमतुनि में घटि वधि बि हाणे IMF जे हथ आहे। पार्लियामेंट खे अहिड़नि माण्हुनि सां भरियो वेंदो आहे जिन खे क़ुरान ऐं सुन्नत सां दिलचस्पी नाहे हूंदी। लेफ्टिनेंट जनरल मुनीर अफसर नादरा जो चेयरमैन मुक़रर। ज़रियनि मूजिब लेफ्टिनेंट जनरल मुनीर अफसर जी मुक़ररी जो नोटिफिकेशन जल्द जारी थियण जो इम्कान आहे। लेफ्टिनेंट जनरल मुनीर अफसर JSQ में कम्युनिकेशन एंड IT जो IG मुक़रर थियल आहे। फैज़ाबाद धरणे ते धुरिन के हक़ीक़तूं पेश करण लाइ वधीक हिकु मौक़ो मिली वियो। सुप्रीम कोर्ट नज़रसानी केस में 28 सेप्टेंबर ॿुधणी जो लिखत में हुकुमनामो जारी करे छॾियो। हुकुमनामे में चयो वियो आहे त धुरियूं केस बाबति हक़ीक़तूं हल्फ़ी बयान ज़रिए जमा कराए सघनि थियूं। लिखत में जवाब 27 अक्टूबर ताईं जमा कराया वञनि। ॿुधणी 1 नवंबर ते कई वञे। बचाव वारी वज़ारत IB पेमरा ऐं PTI दरख़्वास्तूं वापसि वठण जी इस्तदा कई आहे। सिंध में 50,058 जवाबदार रूपोश हुजण जो इंकशाफ। सिंध हाई कोर्ट रूपोश जवाबदारनि जा सुञाणप कार्ड ऐं बैंक अकाउंट्स तुर्त ब्लॉक करण जो हुकुम ॾेई छॾियो। बल्दिया फैक्ट्री साने केस जी ॿुधणी दौरान IG सिंध रिफ़त मुख़्तियार पेश थी रिपोर्ट जमा कराई। IG सिंध चयो आहे त रुॻो ॾाड़काणे डिवीज़न में रूपोश जवाबदारनि जो अंग 23,000 आहे। जस्टिस KK आगा कावड़ जो इज़हार कंदे चयो आहे त रूपोश जवाबदारनि खे गिरफ़्तार न करण बि संगीन ॾोह आहे। हिन वक़्तु का बि सियासी हुकूमत नाहे। को बि MNA या MPA जवाबदारनि जी गिरफ़्तारी में मुदाख़लत न कंदो।
कश्मीर में एंटी करप्शन जो जुडिशियल लाकअप ते छापो रिकॉर्ड ज़ब्त। एंटी करप्शन टीम सर्किल ऑफिसर शाहिद बशीर खोसो ऐं सिविल जज जी निगरानी में जुडिशियल लाकअप ते छापो हयो वियो। 2000 खां 2023 ताईं जो रिकॉर्ड तहवील में वरितो वियो। सर्किल ऑफिसर शाहिद बशीर खोसो मूजिब कैदियुनि जे राशन में गोबियुनि जी शिकायतुनि ते छापो हणी रिकॉर्ड तहवील में वरितो आहे। शिकारपुर जी बिजारानी ऐं तेगाणी धुरिन में 30 सालन खां हलंदड़ खूनी तकरार जो निबेरो। धुरिन मथां मजमूई तौर ते 6 करोड़ 51 लख रुपया ॾंड मुक़रर। 46 जानियूं गिड़काईंदड़ तकरार जो निबेरो मोहम्मद इब्राहिम जतोई जी सरपंची हेठि थियो। निबेरे में फी खून बहा 30 लख रुपया मुक़रर। बिजारानी धुर ते 21 खून ऐं तेगाणी ते 23 खून साबित थिया। सहाफ़ी जान मोहम्मद महर कत्ल केस में गिरफ्तार 3 सहूलतकार जवाबदारनि जो 10 ॾींहनि जो जुडिशियल रिमांड मंजूर। पुलिस जवाबदारनि बख्शल उर्फ बख्शू महर, बाबर महर ऐं मुनवर महर खे सखर जी दहशतगर्दी तोड़ अदालत में पेश कयो। अदालत टिनी जवाबदारनि खे 12 अक्टूबर ताईं जुडिशियल रिमांड ते जेल मोकिले छॾियो। रूपोल जवाबदारनि खे गिरफ्तार करे ईंदड़ ॿुड़ी ते पेश करण जो हुकुम। शाहपुर चाकर वेझो 2 धुरिन में जमीन जे तकरार तां नौजवान कत्ल। ॻोठ मोरियो संजराणी में बारीजा बिरादरी जी 2 धुरिन में झेड़े दौरान फायरिंग में बशीर अहमद बारी जो सख्त ज़ख्मी थी पियो, जंहिं नवाब शाह अस्पताल में ज़ख्मनि जी सट न सहंदे दम धणी हवाले कयो। टंडे अलायार वेझो सिद्दीकी फार्म वटां अंबनि जे बाग मां नौजवान जो तशद्दुद थे लाश हथ। पुलिस जो चवणु आहे त नौजवान जे जिस्म ते तशद्दुद जा निशान आहिनि, संदसि सुञाणप नाहे थी सघी। इन हवाले सां वधीक जांच कई पई वञे। पीर वसण वेझो ॻोठ वाली ॾिनो शरवासी नौजवान खे भाइरनि ज़ंजीरुनि सां ॿधी छॾियो। वीडियो वायरल। नौजवान माशूक अली शर जो चवणु आहे त सगन भाइरनि बेबुनियाद इल्ज़ाम मढ़ी खेसि ज़ंजीरुनि सां ॿधी छॾियो। खाधो पीतो बंदि करे मथां तशद्दुद कयो वञे पियो। नोटिस वठी साणसि इंसाफ़ कयो वञे। ऐं पाकिस्तान जे लेजेंड अदाकार ऐं चॉकलेटी हीरो वहीद मुराद जी 85 सालगिरह मल्हाई वई। दिलकश अंदाज़ ऐं पुरकश शख्सियत सबब वहीद मुराद अवाम जी दिलनि में अॼु बि ज़िंदा। फनी ख़िदमतनि सबब खेसि सितारा इम्तियाज़ ऐं निगार समेत केतिरनि ई एवार्ड सां नवाज़ियो वियो।